गाज़ी अहमद लग ॻोठ मोहम्मद चांडियो जे रहवासी मटको खान चांडियो, मोहम्मद रहीम चांडियो, अब्दुल गफूर चांडियो पंहिंजी बिरादरी जे बासर माण्हुनि जे ज़ुल्म खां तंग अची प्रेस क्लब गाज़ी अहमद पहुची संदन ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजी बिरादरी जा बासर इस्माइल चांडियो, मंठार चांडियो, मुमताज़ चांडियो असांजे घरनि में घिड़ी करे असां ते ऐं असांजे औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते तशदुद कनि था। कुझु वक़्तु अॻु में बि असांजे घरनि ते हमिलो कयो वियो हो, जंहिंजी दरख़्वास्त असां SSP शहीद बेनज़ीर आबाद खे ॾिनी हुई। जंहिंखां पोइ इहा काज़ी अहमद थाणे ते पहुती, जंहिंजी जांच परियल कलोड़े वटि हुई। जमादार परियल कलोड़ो बासर ऐं ॾुहारी क़िस्म जे माण्हुनि जी मदद करे असांखे हिसाइणु लॻो ऐं असांखे ग़ैर नतीजनि जूं धमकियूं ॾियणु लॻो ऐं जाबदारनि खे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। हुननि मां असांखे जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे। असां DIG SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं SHO काज़ी अहमद खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अगरि जाबदार गिरफ़्तार न कया विया त असां पंहिंजो पाण खे बाहि ॾे साड़े छॾींदासीं, जंहिंजा ज़िम्मेवार बासर धुर ऐं हथ जा ऑफिसर हूंदा। ईंदड़ बुलेटिन ताईं वली मोहम्मद चाड़ो वठे थो इजाज़त। अलाह जी अमान में हुजो।